नाज़रीन, मिरपुर ख़ास ब्यूरो टाइम मां अॼु वरी असीं तव्हां सां गॾु हाज़िर आहियूं। अॼु असीं तव्हांखे इहो ॿुधाईंदासीं त मिरपुर ख़ास जेको शहर आहे तक़रीबन लॻभॻि 7 खां 8 लख आबादी जो शहर आहे। जेको मिरपुर ख़ास शहर जेको आहे मुख़्तलिफ़ मसइलनि जे वर चढ़ियल आहे। सभ खां मेन मसइलो मिरपुर ख़ास शहर जो इहो आहे त मिरपुर ख़ास शहर जा जेके मेन इलाइक़ा जेके आहिनि उहे सभु इंक्रोचमेंट जे वर चढ़ियल आहिनि ऐं हितां जा जेके दुकानदार आहिनि उन खां अलावा जेके बाअसर माण्हू आहिनि या कुझु सियासी पार्टियुनि जी जेके सरपरस्ती हासिलु अथनि उहे जेके मिरपुर ख़ास शहर जा जेके वॾा वॾा रोड आहिनि उन्हनि खे बंदि करियो, उन्हनि खे बिल्कुलु सोढ़ा करियो, उन्हनि पंहिंजा कारोबार करे छॾिया आहिनि, दुकानूं ठाहे छॾियूं आहिनि। जॾहिं त बार बार मीडिया में ख़बरूं अचण खां पोइ उन खां अलावा सिंध टीवी जे मुख़्तलिफ़ ब्यूरो टाइमनि में असां इहे जेके शयूं हाईलाइट कयूं जेके हिन वक़्तु बि असीं तव्हांखे ॿुधाईंदासीं त मिरपुर ख़ास शहर में जीअं दाख़िल थिजे थो बाबा क़ाइद खां मिरपुर ख़ास प्रेस क्लब ताईं जेको ॿिन्ही पासनि खां शोरूम वारनि चाहे CNG पंप वारनि चाहे ॿियनि जेके दुकानदारनि पारां जेके इंक्रोचमेंट करे पंहिंजा वॾा वॾा थला ठाहे छॾिया आहिनि। इंतिज़ामिया पारां मुख़्तलिफ़ दुकानदारनि खे नोटिस ॾिना आहिनि, पहिरें मरहले में ॾिना आहिनि, ॿिए मरहले में नोटिस ॾिना आहिनि, मगर छाजे करे उहे त बाअसरनि उन्हनि जो केर बि ॾाइण लाइ तयारु कोन्हे। उहो नोटिस जेके ईअं सम्झो त हुननि जे रदी टोकरी में था हलिया वञनि। मगर अॼु बि जेके उहो जेको या मिरपुर ख़ास जा चीफ म्यूनिसिपल ऑफिसर ठहे वेठा आहिनि या शहर जा जेके मुख़्तलिफ़ जेके इलाइक़ा आहिनि उन्हनि जेको बाअसर आहिनि ऐं उहे जेके रिश्वत एवज़ जेके आहिनि उहे पंहिंजा जेके उहिदा वठियो, सरकारी गाॾियूं सरकारी मशीनरी इस्तेमालु करे रहिया आहिनि। मौलाना हफ़ीज़ रहमान फैज़ हुन सां ॻाल्हि ॿोल था करियूं त मिरपुर ख़ास शहर जा कहिड़ा मसइला आहिनि, मिरपुर ख़ास शहर जा मसइला छो हल नथा थियनि। ऐं मौलाना हफ़ीज़ रहमान साहब, असांखे तव्हां इहो ॿुधाइजो त मिरपुर ख़ास शहर जी तक़रीबन 8 लख जी आबादी आहे। ताज़ो पुलिस पारां कुझु जेके हद दख़लियूं हटायूं आहिनि, बाक़ी त सॼो शहर इंक्रोचमेंट जे वर चढ़ियो आहे। छाजे करे भला इहो नथो हटे ऐं हितां जी इंतिज़ामिया जेको ख़ामोश तमाशाई बढ़ियल आहे? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। असल में छा आहे, ही जेको बि कनि पिया ही सुप्रीम कोर्ट जे आर्डर जी तौहीन कनि पिया। सुप्रीम कोर्ट जी जेको आर्डर आहे उन हिसाब सां मिरपुर ख़ास में इंक्रोचमेंट जो को बि कमु कोन थो थिए। ही सॼो शहर ही बाज़ार मार्केट चौक सिविल अस्पताल त कोन्हे। अवां जीअं शहर में एंटर थींदो त बाबे क़ाइद खां वठी ही प्रेस क्लब खां अॻिते ताईं ही ॿई पासे अवां ॾिसो ही जेको शोरूम ठहियल आहिनि ऐं इन्हनि जी रजिस्ट्री बि कैंसिल थियल आहे। तजावुज़ात जेको आहे जी भरमार आहे। पर छो त हू बाअसर माण्हू आहिनि, सियासी माण्हू आहिनि ऐं हुननि सां लेन देन जो मसइलो आहे त इन जे करे हुते को कमु कोन थो थिए। सिर्फ़ु मार्केट में हू बि मार्केट में बि जेको इंक्रोचमेंट जो कमु थिए उहो बि आर्ज़ी तौरु सिर्फ़ु अधु कलाक लाइ। बाक़ी सॼो शहर जेको आहे इन तजावुज़ात सां जेको भरी पई आहे। त ही अवां हीराबाद ॾिसो, अवां ग़रियाबाद ॾिसो, ही पंहिंजो मीरवा रोड अवां ॾिसो जेको जिते शोरूम ठहियल आहिनि चांदनी चौक ताईं, हू हुते अवां वञी ॾिसो त चारे तरफ़ तजावुज़ात आहिनि। लेकिन सम्झ में नथी अचे त वक़्ती तौर ते पुलिस जे ज़रिए हू बि पुलिस जे ज़रिए वक़्ती तौर ते सिर्फ़ु अधु कलाक लाइ कलाक लाइ ही कार्रवाई थींदी आहे। पुलिस वारा हलिया वेंदा आहिनि, पोयां वरी ठेले वारा ऐं दुकानदार वरी पंहिंजो सामान रोड ते अची रखंदा आहिनि। त बिल्कुलु ज़ीरो आहे, इंक्रोचमेंट जो कमु कुझु कोन थो थिए। ऐं असांजो इहो लॻे ईअं पियो त हिकिड़ो नंबर त सुप्रीम कोर्ट जे आर्डर जी तौहीन थिए पई ऐं ॿियो नंबर जेके वॾी पार्टियूं आहिनि हुननि सां गॾु ही जेके इंक्रोचमेंट वारा कर्ता धर्ता आहिनि ही मिली भगत सां पंहिंजो कमु कनि पिया। पर तव्हां कीअं था सम्झो भला मिरपुर ख़ास शहर हमेशह इहा दावा कई आहे त MQ मारनि असांजो शहर आहे ऐं ख़ासि तौर ते मुतहदा क़ौमी मूवमेंट मिरपुर ख़ास मां सीट बि खटे थी ऐं उन खां अलावा पीपुल्स पार्टी जी हुकूमत आहे, चूंडियल नुमाइंदा आहिनि, इहे छो ख़ामोश तमाशाई बणियल आहिनि? ॾिसो न, असां शहर में वेठा आहियूं, सॼो ॾींहुं शहर में पंधु हलूं पिया। असांखे शहर में हिन सियासी जमातनि जो को किरदारु नज़र नथो अचे। अवां गलियूं ॾिसो, एतिरा मसइला आहिनि, तबाही लॻी पई आहे, माण्हू परेशान आहिनि, पाणी जा मसइला आहिनि, सफ़ाई जा मसइला आहिनि। लेकिन ही ॿई पार्टियूं किथे बि असांजी नज़र नथा अचनि सवाइ फ़ोटू सेशन जे। ही फ़ोटू कढ आहे, हिकिड़े जॻह ते हिकिड़ी पार्टी बीठी आहे, ॿिए जॻह ते ॿी पार्टी बीठी आहे। लेकिन शहर जे मसइलनि ते हिननि खे को होश कोन आहे। अलाह करे को मिरपुर ख़ास में को जीअं कराची में मुस्तफ़ा कमाल पैदा थियो, हिते को मुस्तफ़ा कमाल पैदा थिए, पोइ हिननि सियासी जमातनि खे हुननि होश अचे पोइ कुझु सफ़ाई मुहिम हलाइणु। लेकिन सियासी जमातनि जो मिरपुर ख़ास में किरदारु बिल्कुलु ज़ीरो आहे ऐं तबाही जो जेको वजह मिरपुर ख़ास जी आहे ही ॿई सियासी जमातनि जे करे।
पर तव्हां असांखे इहो ॿुधाइजो त मिरपुर ख़ासि सिविल अस्पताल जेका डिवीज़न जे हेडक्वार्टर जी अस्पताल आहे, हिन में डायलिसिस सेंटर में 20 लख रुपयनि खां वधीक करप्शन आहे। छाजे करे तव्हां समाजी अॻुवाण बि आहियो, मज़हबी अॻुवाण बि आहियो, छा उहे बाअसर माण्हू आहिनि जिन खां तव्हां सभई डिॼो था, जो ख़ामोश वेठा आहियो, हेतिरी वॾी करप्शन थी आहे, माण्हू परेशान आहिनि? असल में ॻाल्हि इहा त समाजी ऐं मज़हबी माण्हू त ही रोज़ रड़ियूं कनि पिया। ख़ासि तौर पर जुमे जी तक़रीरनि में मां अची ॾिसो त ही सिविल अस्पताल जे हुकूक ऐं ग़रीब जे हुकूक जे लाइ रोज़ ॻाल्हि ॿोल थिए पई। लेकिन छा आहे जो हुकूमत में सियासी जमातुनि जी मुदाख़लत वधीक आहे, सिविल अस्पताल में सियासी असर रसूख़ वधीक आहे। इन जे करे को बि समाजी ऐं या शहर जे लोकल माण्हू जी आवाज़ खे का हैसियत नथा ॾियनि। सिविल अस्पताल तबाही जे दहाने ते आहे। ऐं त सम्झा थो जेके ही सियासी जमातूं आहिनि, हिननि जे माइटनि खे कुझु ॾींहुं सिविल अस्पताल में दाख़िल कयो, ही वार्डन में मोकिलो, हिन खे ख़बर पए हुते जेको बद इंतिज़ामी आहे, हुते जेको इंसानी हुकूक सलब थियनि पिया, हुते जेके ही वार्ड आहिनि, हुते जेके डॉक्टरनि जी गैर हाज़िरी आहे, हुते जेके दवाऊं विकिणनि पियूं, हुते बेडनि जी कंडीशन ॾिसो, हुते न को पंखा आहिनि, न को ऑपरेशन थियण आहे त हुते सफ़ाई जो फुक़दान आहे, ऐं जेके औज़ार आहिनि हू धोअनि बि कोन था। हुन सां गॾु मतिलबु गंद ईअं लॻे थो त शायदि इस्लाम जे अंदरि त जानवर जा बि हुकूक आहिनि त जानवरनि जे अस्पतालनि खे साफ़ कयो, लेकिन सिविल अस्पताल मिरपुर ख़ासि जानवरनि जे अस्पतालनि खां बि बदतरीन हालत में हींअर। हुनजी आवाज़ केरु नथो खणे। सियासी जमातूं उते वेठियूं आहिनि, कमेटियूं ठाहे वेठा आहिनि, जेतिरो फंड अचे थो ही ॿिन्हिनि जी मिली भगत सां ही पाण में तक़सीम कंदा आहिनि, चाहे ज़कात जे हिसाब सां हुजे या मथां दवाऊं अचनि, चाहे ही पंहिंजो इंजेक्शन हेपेटाइटिस जा हुजनि, चाहे उहे इंजेक्शन ही कुते जे चक वारा हुजनि, चाहे इंजेक्शन नांग जे चक वारा हुजनि, ही सभु मिली भगत सां स्टोर उन्हनि खे विकिणी खाई वेंदा आहिनि। इन जे करे सिविल अस्पताल जी तबाही जो ज़िम्मेदार बि ही ॿई सियासी जमातूं आहिनि। हफ़ीज़ रहमान साहब, असांखे ॿुधाइजो त मिरपुर ख़ासि शहर जेको 8 लख जी आबादी जो शहर आहे, हिन सां गॾु ताज़ो असीं तव्हांखे ॿुधायूं भर में जेको आहे गामा स्टेडियम हो, जेको शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जे नाले सां क़ाइमु थी वियो आहे, ऐं हुन ते 4 करोड़ रुपयनि जी बजट आई आहे, जेका ख़र्च थी आहे तव्हांजे साम्हूं आहे। उन खां अलावा गुलिस्तान बल्दिया हो, जंहिं ते नालो जेको आहे मिटाए शहीद बेनज़ीर भुट्टो जेको पार्क रखिजी वियो आहे, ऐं इन पार्क जी बि हालत ॾिसो, हिते के बि तफ़रीह जूं जॻहियूं कोन्हनि। इन हवाले सां तव्हांजो छा चवणु आहे? असल में छा आहे जो मोहतरमा बेनज़ीर भुट्टो शहीद, क़यामत जो ॾींहुं मोहतरमा जो हथु हूंदो ऐं पोयां जेके नारा हणनि पिया इन्हनि जो गिरेबान हूंदो। बेनज़ीर शहीद जे नाले सां ही जेको गंद कनि पिया, जेतिरो गबन कनि पिया, जेतिरो करप्शन कनि पिया, हुनजी इंतिहा आहे। उन शहीद जे नाले खे ही बदनाम कनि पिया। गामा स्टेडियम में 4 करोड़ जो जेको फंड मंज़ूरु थियो आहे, अवां ॾिसी अचो, आउं बि ॾिसां थो, सॼो शहर ॾिसी अचे, हुते त 4 लख जो बि कमु कोन्ह थियो आहे। ऐं सिर्फ़ु नाले बदिलण सां जेको आहे न हू हालत कोन बदिलंदा आहिनि, बल्कि पंहिंजी किरदार खे बदिलणो पवंदो, पंहिंजे अख़लाक सुठा करणा पवंदा। इन जे करे आउं गामा स्टेडियम जे हवाले सां या गुलिस्तान बल्दिया जे हवाले सां, सिविल अस्पताल जे हवाले सां, ऐं पंहिंजे मथे जेके इदारा आहिनि, नेब जो इदारो आहे, FI जो इदारो आहे, हूअ ते अचे हिते हिननि जी हिसाब किताब वठे त ही 4 करोड़ रुपया हिन गामा स्टेडियम लाइ मंज़ूरु थिया, उहे केॾां विया? गुलिस्तान बल्दिया लाइ तरफ़ फंड आया, उहे केॾां विया? सिविल अस्पताल लाइ फंड आहे, किथे विया? ही मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जे नाले खे बदनाम कनि पिया, बजाए उनखे नाले जे रोशन करण जी। पर इन खां अलावा मिरपुर ख़ासि शहर जा ॿिया बुनियादी मसइला कहिड़ा आहिनि? बुनियादी मसइला हिते आहिनि सफ़ाई जो बिल्कुलु फुक़दान आहे। बल्दिया हू तबाह लॻी पई आहे, बल्दिया जे अंदरि करप्शन उरूज में आहे। नेब जी टीम आई आहे, हुते सॼो हिसाब किताब कयो, अंजाम जो को नतीजो कोन थो निकिरे। पाणी गंदो घरनि में अचे पियो, ऐं काफ़ी महीने खां पाणी बंदि हो, हाणे अचे पियो, गंदो अचे पियो। नालियूं टुटल आहिनि, गली गली में किचिरो पियो आहे। हिते बल्दिया जे अमले जो को वजूद कोन आहे। हीअ मीरवामा अलाए किथां वठी आया माण्हू, हू बि ख़तमु आहिनि। फायर ब्रिगेड जी जेके गाॾियूं आहिनि, हू मीरपुर ख़ासि में हुननि जो को हिकिड़ो दाणो नज़र नथो अचे, बल्कि हुसैन बश मरी मां को गाॾी वठी ईंदा आहिनि। सिंधड़ी TMA ऑफिस, हुते मां ॾिसो, हुते करोड़ों रुपया ईंदा आहिनि, लेकिन हुते हिकिड़ो रोड ठहियलु कोन आहे। हुसैन बश मरी में का आबादी कोन आहे, हुते करोड़ों रुपया खाई वेंदा आहिनि। त बल्दिया जी तबाही जे करे मीरपुर ख़ासि जो शहर तबाह आहे। बुनियादी सहूलियतूं मीरपुर ख़ासि में कोन आहिनि। इन जे करे असां आला हुक्मरान खां गुज़ारिश था करूं त बल्दिया जे अमले जे मथां नज़र रखियो वञे। हिते जेतिरो करप्शन थियो आहे, अवामी सतह ते उन जो हिसाब वठियो वञे। तव्हां त मीरपुर ख़ासि वारा
जेको आहे सुख जो साह वठनि ऐं कुझु इज़त सां पंहिंजी ज़िंदगी खे मीरपुर में गुज़ारनि। मौलाना हाफ़िज़ रहमान साहब तव्हांजी वॾी महिरबानी। नाज़रीन, ही समाजी अॻुवाण बि आहिनि, हितां जा जेके मज़हबी अॻुवाण बि आहिनि, हिननि जा तव्हां वीचार ॿुधाईंदा। हिननि जो इहो चवणु हो त मीरपुर ख़ासि शहर तोड़े ज़िले जे अंदरि को बि धणी धोड़ी न हुअण जे करे सिर्फ़ु जेको हिननि नाला चेंज करे शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो गामा स्टेडियम रखी छॾियो आहे या शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो पार्क रखी छॾियो आहे, मगर हिननि पार्कनि जी बि असीं तव्हांखे इहा सूरत हाल ॿुधायूं त 4 करोड़ रुपयनि जी वधीक लागत सां जेके हिते पैसा ख़र्च थिया आहिनि, मगर हितां मीरपुर ख़ासि शहर जा जेके बि नौजवान हुआ या जेके मुख़्तलिफ़ स्कूलूं तोड़े कॉलेज हिन ते तफ़री करणु वेंदा हुआ, क्रिकेट रांदि खेॾणु वेंदा हुआ, हॉकी खेॾणु वेंदा या मुख़्तलिफ़ जेके रांदूं खेॾणु वेंदा हुआ, मगर केतिरनि ई सालनि खां जेको हिननि जी मरमत जो कमु हलण जे करे हिते रांदूं खेॾण त ठहियो, मगर जेका छबर लॻाई अथनि उहा बि बिल्कुलु पाणी न ॾियण जे करे उहा बिल्कुलु ख़तमु थी वई आहे। हितां जा जेके नौजवान जेके आहिनि ग्राउंड न हुअण जे करे सख़्तु परेशान आहिनि। उन खां अलावा असीं तव्हांखे ॿुधायूं त मीरपुर ख़ासि शहर वासी बार बार हिननि एहतजाज कया आहिनि मुख़्तलिफ़ मसइलनि ते, मगर हितां जे कंहिं बि चूंडियल नुमाइंदे तोड़े जेके ॿिए माण्हू कंहिं बि अॼु ताईं जेको आवाज़ु न उथारियो आहे, न हिन मसइलनि ॾे को ध्यानु ॾिनो आहे। छाजे करे ही जेके ठीका खणनि था उहे बि हिननि जा पंहिंजा माण्हू हूंदा आहिनि। ताज़ो असीं तव्हांखे ॿुधायूं त मीरपुर ख़ासि जेके MPA MNA या जेके सेनेटरनि जे फंडनि मां जेके CC रोड ठहिया आहिनि या मुख़्तलिफ़ जेके शहर जे अंदरि स्कीमूं आयूं आहिनि, उन में एतिरी त करप्शन थी आहे जीअं रोड्स खाते वारा आहिनि या बिल्डिंग खाते वारा आहिनि, जेके बि स्कीमूं आयूं आहिनि इन्हनि में किरोड़े रुपयनि जूं करप्शन थियूं आहिनि ऐं एंटी करप्शन खाते पारां मुख़्तलिफ़ खातनि में छापा त हया आहिनि, मगर इहे मिलजुल करे हुननि खां रिश्वत वठी को बि माण्हुनि ते असरु कोन पियो थिए। ख़ासि तौर ते असीं तव्हांखे ॿुधायूं जेको मीरपुर ख़ासि खां जेको हैदराबाद खां बाईपास रोड वञे थो मीरवा गोरचाणी ते, उन ते किरोड़े रुपयनि जी करप्शन थी आहे, मगर एंटी करप्शन वटि केस हलंदल आहे, छापो हयो आहे, मगर असांखे इहे बि इतला मिलिया आहिनि त 20 लख रुपए जे एवज़ हुननि सां हुननि जी ॾेती लेती जो इहा ॻाल्हि ॿोल हली रही आहे, मगर छाजे करे त ही रिश्वत ॾियनि था। इन करे को बि इदारो कमु कोन पियो करे, जेके डिपार्टमेंट आहिनि इहे सभई पाण में मिलियल आहिनि, पर हिते जा नुमाइंदा शायदि ख़ामोश वेठल आहिनि। नाज़रीन वठूं था नंढी साई खां पोइ तव्हां सां गॾु हाज़िर थींदासीं। नाज़रीन नंढी साई खां पोइ वरी असीं तव्हां सां गॾु हाज़िर आहियूं। हिन वक़्तु असां गॾु जेको मौजूदु आहे इंसानी हक़नि जो कारकुन आहे, उन खां अलावा वकील अॻुवाण बि आहे, समाजी अॻुवाण बि आहे, वकील कांजी राणू भिल। हुन सां ॻाल्हि ॿोल था करियूं त हुनजो छा चवणु आहे। कांजी, सभ खां पहिरीं असांखे तव्हां इहो ॿुधाइजो त मीरपुर ख़ासि शहर में जेको कब्ज़ा माफ़िया उरूज ते चढ़ियल आहे, हिकु प्लाट जेके आहिनि ख़ासि तौर ते जेके हिकिड़ो प्लाट ॿिनि टिनि माण्हुनि खे रजिस्ट्री करे ॾिनो वियो आहे ऐं उन हवाले सां छाजे करे जेको आहे माण्हू परेशान आहे। तव्हां जूं जेके बि तंज़ीमूं आहिनि समाजी अॻुवाण जो सभु ख़ामोश आहियो। हाणे असुल में इहा ज़िम्मेवारी आहे स्टेट जी, रियासत जी, गवर्नमेंट जे इदारनि खे हिते तमामु करे वधीक कमज़ोर कयो वियो, शख़्सियतनि खे वधीक मज़बूत कयो वियो आहे। हर इदारे में करप्शन को हिकिड़े इदारे जे न आहे। हिते जेका सरकारी प्रॉपर्टी तव्हां हिते ॾिसंदव उन खे जेके ॼटोड़ या करप्ट माण्हू आहिनि या जेको कंहिं दौर में जेको आहे सो मिनिस्टर या जेको आहिनि वॾनि उहिदनि ते रहिया आहिनि, उन्हनि पंहिंजी प्रॉपर्टी सम्झी हुन ते कब्ज़ा करे ऐं जीअं हाणे तव्हां ॾिसो रेलवे जी प्रॉपर्टी हुई, उते जेको असर जॾहिं मोहम्मद खान जूनियर वज़ीर आज़म हुयो हुनखे बंगलो मिलियो, हुते हुन ज़ाती बंगलो ठाराए छॾियो। त ॿी रेलवे जी प्रॉपर्टी जेको आहे सो इहो कुरेशी जेको आहे ऐं सिटी जो मेयर पियो थी असां हिकिड़ा हुन ते जेको आहे गवर्नमेंट जी प्रॉपर्टी ते जेके आहिनि CNG पंप ठाराए छॾिया आहिनि, ॿियनि ते जेको आहे हुते हुन ठाराए छॾिया आहिनि, फ्लैट पियो ठाराए। हाणे जॾहिं जेका रेलवे जी हुन फाटक जे भरिसां फ्लैट पियो ठाराए, इहा हालांकि इंटरनेशनल रूट आहे जितां थर एक्सप्रेस हितां पाकिस्तान खां इंडिया थी वञे, पर हुनजे बावजूदि ऐं उते जेको आहे हूं त चयो थो वञे त भई दहशतगर्द आहिनि, फलाणा आहिनि, करप्ट आहिनि, फलाणा। हाणे इंटरनेशनल हाणे उते बिल्कुलु जेको 10 फुटनि जो फ़ासिलो बि कोन्हे, उते हुनजा फ्लैट ठहिया पिया आहिनि ऐं इंतिज़ामिया ख़ामोश तमाशाई बणियल आहे। इंतिज़ामिया ख़ामोश तमाशाई बणियल इन जे करे आहे हुननि खे पंहिंजो हिसो पती मिले थो। तव्हां शहर जी हालत ॾिसो केतिरो जेको आहे रोडनि ते कब्ज़ा थी वञे। सिविल अस्पताल जेका ज़िले पंहिंजे मीरपुर ख़ासि जी आहे, जेका डिविजनल हेडक्वार्टर जी सिविल अस्पताल आहे, उते एॾी त जेको आहे हुनजे रोडनि जी जेके एंट्रीस रोड आहिनि उन ते एॾी जेका आहे इंक्रोचमेंट थियल आहे, जेको एमरजेंसी मरीज़ था उते अचनि, हुनजी एम्बुलेंस जेका आहे एमरजेंसी वार्ड ताईं पहुची कोन थी सघे या एमरजेंसी पॉइंट ताईं पहुची कोन थी सघे, वॾो टाइम थो लॻे। तंहिंजे करे केतिरियूं हयातूं जेको रस्ते वेंदे हुननि जो जेको दम परवाज़ करे थो वञे। ॿियो त तव्हां ॾिसो हिते जेके सरकारी क्वार्टर आहिनि या ॿिया आहिनि या जेके प्रॉपर्टी आहिनि ऐं उन में जेका तव्हां रेवेन्यू जे हवाले सां रेवेन्यू जा अमलदार
हेठे तपेदार खां वठी DC कमिश्नर ताईं हुननि जा हिसाबती आहिनि। कॾहिं कॾहिं हिसोपति घटि थो मिले त को ऑफिसर काढियो वञे त हिकिड़े प्लाट ते या हिकिड़ी कंहिं रजिस्ट्री ते या कंहिं हिकिड़े जेको आहे सो हुन हाउसिंग स्कीम ते एक्शन थो थिए। बाक़ी ओवरऑल हालांकि जेके हाउसिंग स्कीमूं आहिनि हिननि खे जेका आहे सा बिल्डिंग डेवलपमेंट अथॉरिटी वारनि खां NOC वठणी हूंदी आहे, उन्हनि खां नक्शो पास कराइणो हूंदो आहे, डेवलपमेंट स्कीमूं उन्हनि खे जेको पास कराइणी हूंदी आहे, तंहिंखां पोइ जेको आहे उन्हनि खे परमिशन मिलंदी आहे, नो ऑब्जेक्शन मिलंदो आहे त उते जेको आहे असां का कंस्ट्रक्शन करे सघनि। पर हिते जेको आहे सभिनी खातनि जा इहे कम लथा पिया आहिनि त जेके इंतिज़ामिया खे घुर्जे त फौरी तौर ते जेके कब्ज़े माफ़ियायूं आहिनि उन्हनि जे ख़िलाफ़ कार्रवाई करे। कांजी असांखे ॿुधाइजो त ताज़ो जेको आहे नासिर टाउन वासियुनि पारां जेको मीरपुर ख़ासि प्रेस क्लब जे साम्हूं हिकिड़ो एहतजाज कयो जेको दिलमुराद जमाली जा पुटु जेको साजिद जमाली जेको मासूम ॿाड़ो साजिद जमाली इन खे हिते एहतजाज दौरान बाहि लॻी हुई या किन नामालूम माण्हुनि पारां जेको हिनखे बाहि ॾेई साड़े छॾियो, जेको सभिनी जे साम्हूं हिते तड़पी रहियो ऐं हुनखे बाहि लॻी हुई, जेको ज़ख़्मनि जा सूर न सहंदे फ़ौत थियो। मगर ये FIR दाख़िल हुअण बावजूदि, केस दाख़िल हुअण बावजूदि इन्हनि ते कुझु बि नथो थिए ऐं उन खां अलावा शहरी सभु तंज़ीमूं बि ख़ामोश बणियल आहिनि। हाँ, हिकिड़ो इहो आहे त छाकाणि त हू त हिकिड़ो त बासर आहिनि ऐं एतिरा ॾींहं थिया आहिनि FIR थी आहे त पुलिस बिल्कुलु को एक्शन कोन थी वठे, हिकिड़ो रेड कोन कयो आहे। त रोज़ाना जेको आहे बेगुनाह वेंदा आहिनि, को ॿार स्कूल मां पिया ईंदा आहिनि, हिन वटि जेको आहे मोटरसाइकिल जा कागज़ कोन आया, हुनखे गिरफ़्तार करे मोटरसाइकिल समेत नंढी उमिरि जे ॿारनि खे थाणे ते विहारे था छॾनि। ऐं हिते जा हिकिड़ो मर्डर थियो आहे, ॾींहुं ॾिठ जो जेको आहे ॿाड़ो सरेआम हुनखे साड़े मारियो वियो, हुनजो केस बि दाख़िल थियल आहे, पर अञा ताईं को जवाबदार गिरफ़्तार न थियो आहे। ऐं जवाबदार बि एॾा जेके आहिनि से हू टेक्निकल आहिनि, अञा हुननि बेल बि कोन कराई आहे कोर्ट मंझां, पर हुनजे बावजूदि हुननि जो जेको असर आहे हुनजे करे पुलिस जेका आहे सर हुन खे का जेको आहे हथ जोड़ाईंदी आहे, हुन ते जेका गिरफ़्तारी करण जे लाइ तयारु न आहे। ऐं हिते जेका जेके सियासी पार्टियूं आहिनि, हिकिड़ो त सियासी पार्टियूं जेके शहर में ऑफिसूं आहिनि सभु जेको आहे सो गवर्नमेंट जे प्लाटनि ते कब्ज़ा थियनि था। अपोआ स्कूल ॾिसो अधु खां मथे जेको आहे सो सियासी पार्टी उहिदेदार जेको आहे सो कब्ज़ा करे पंहिंजा घर ठाहे वेठा आहिनि। ऐं शहर में रेलवे जा क्वार्टर उते साईं सियासी पार्टियुनि भाईजान वारा ॿिया टोला सभु साईं उते पंहिंजी पार्टियुनि जेको आहे सो पंहिंजी देगड़ी अलॻि चाढ़ियो झंडा हणियो वेठा आहिनि। तंहिंजे करे इंतिज़ामिया उते बिल्कुलु इंतिज़ामिया खे वात ताला लॻल आहिनि। ऐं हिते को आम माण्हू या जेको सिविल सोसाइटी कॾहिं कॾहिं रड़ थी करे राति जो ॾींहं जो उते वञी रड़ियूं थी करे, त इंतिज़ामिया हा बाबा इंक्वायरी था करियो। हाणे तव्हां पाण वटि इंक्वायरी जंहिं इशू ते कनि त ईअं सम्झो त उनजो इशू जो को बि जेका रिज़ल्ट निकिरी न आहे ऐं उन ते जेका फैक्ट फाइंडिंग प्रॉपर थियणी न आहे। सुञाण धुरियूं बि आहिनि, समाजी अॻुवान बि आहिनि, उहो इन्हनि मसइलनि ते छो ख़ामोश आहिनि? असीं ॾिसो हाणे कब्ज़ा जेके ग़रीब मिस्किन माण्हू सां बिरोहनि जो मसइलो थियो, ॿिया जेके मसइला थिया, असीं जेके सॼाण धुरियूं चइजनि जे समाजी धुरियूं जेके आहिनि उहे पंहिंजे वक़्तनि ब वक़्तनि पंहिंजो आवाज़ बुलंद कंदियूं रहंदियूं। तव्हां रेलवे वारे फाटक ते तव्हां ॾिसो राति जो 11 बजे जेको आहे असीं सभु उते पहुतासीं, फाटक ते उते रोड बिला करायोसीं, पर हिकिड़ो ॾींहुं जेको आहे कमु बंदि हो, वरी कमु शुरू थी वियो। हाणे असां वटि का ज़ाती फोर्स त आहे कोन, जंहिं ॿियनि सियासी पार्टियुनि वटि का ज़ाती फोर्स रखियलु हुजे, अहिड़े क़िस्म जी फोर्स त आहे कोन। असीं जेको आहे हिकिड़ो आवाज़ उथारींदा आहियूं, आवाम जो आवाज़ बणिजी करे मथे जेको आहे सो हुनजे हक़नि जे लाइ रड़ियूं कंदा आहियूं, पर जेके जेसि ताईं इंतिज़ामिया हुनजो नोटिस नथी वठे ओसि ताईं असां सिर्फ़ु उन इशू खे हाईलाइट ई करे सघूं था, इशू खे हल करणु असांजे वस जी ॻाल्हि न आहे। पर हिननि जो कहिड़ो किरदारु आहे जेको मीरपुर ख़ासि ज़िले जे अंदरि 2 MNA चूंडियल आहिनि, हिकिड़ो सेनेटर आहे, 5 खां 6 MP आहिनि, पर उन्हनि जो कहिड़ो किरदारु आहे जेको अॼु ताईं सभु जा सभु इहे ख़ामोश बढ़ियल आहिनि, सॼो शहर जेको ॿियनि माण्हुनि जे हवाले कयल आहे? हाँ, ही जेके असां खां वोट वठी चूंडजी था अचनि, तंहिंखां पोइ हू सिर्फ़ु पंहिंजे इलेक्शन जा ख़र्चा मथे पार्टियुनि खे पैसा ॾेई जेके टिकट था वठनि उन्हनि जे पूराए करण में पूरा आहिनि। हुननि जे आवाम जे ॾुख दर्द सां का जेका आहे हमदर्दी कोन्हे। हाणे जेके वॾी कब्ज़ा माफ़िया से हाणे हुनजो नालो पियो अचे त मीरपुर खां सिटी जो मेयर थींदो। तंहिंजे करे तव्हां ॿुधायो जेकॾहिं अहिड़ा माण्हू जेके आहिनि से मेयर थी विया या जेके करप्ट माण्हू, त तव्हां ॿुधायो हिन शहर जो छा हाल हूंदो? रोड रस्तनि जी तव्हां हालत ॾिसो, गटर नालनि जी हालत ॾिसो, हर गवर्नमेंट में जेको आहे सो हिते करोड़ों रुपयनि जा फंड था अचनि, कॾहिं गवर्नर थो ॾे त कॾहिं वज़ीर आला थो ॾे त कॾहिं ॿिया जेके आहिनि से हुन ते ऐलान था कनि, पर शहर में जेको आहे सो डेवलपमेंट जे तव्हां ॾिसंदव त साॻिया कारी वारा कख आहिनि। ऐं जेके छाकाणि त जेके कब्ज़ा माफ़िया आहिनि इन्हनि खे जिन्हनि चूंडियल नुमाइंदनि जी पुठि भराई आहे, जेकॾहिं चूंडियल नुमाइंदा हिननि ते जेकॾहिं हल्को हथ रखनि उनजी सपोर्ट न कनि त ही कॾहिं बि जेको कब्ज़ा न करे सघनि। त तंहिंजे करे हितां जे आम माण्हू खे घुर्जे त हू जेको सुजाॻ थियनि, हिननि जे ख़िलाफ़ आवाज़ उथारे। कांजी तव्हांजी वॾी महिरबानी। ही समाजी अॻुवान वकील कांची राणो, हुन जा तव्हां जेको आहे असां सां गॾु जेको वीडियो लिंक ते मौजूदु हो हुन जा वीचार ॿुधाईंदा। हिननि जो इहो चवणो हो त जेके चूंडियल नुमाइंदा आहिनि उन्हनि जे उन्हनि माण्हुनि खे पुठि भराई हासिलु आहे, मगर अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि आहे असीं तव्हांखे ॿुधायूं त मीरपुर ख़ासि प्रेस क्लब जे साम्हूं कुझु ॾींहं पहिरीं हिकु मासूम ॿारड़ो जेको साजिद जमाली
ऐं उहो पंहिंजनि जेके हक़नि लाइ एहतजाज कयो, जिन 2,35,000 खां वधीक पैसा जेको आहे हिकु बाअसर माण्हू खे ॾिना हुआ, उन्हनि खे उहो घर न मिलियो, उन्हनि खे दरबदर कयो वियो, उहा साॻी जॻह ॿियनि खे विकिरो करे ॾिनी। मुख़्तलिफ़ टाइमनि ते उन्हनि माण्हुनि पारां प्रेस क्लब ते आॾो एहतजाज कया, मगर हुननि जी कंहिं बि न ॿुधी। एतिरे ताईं नेठि उन्हनि पंहिंजा मासूम बचड़ा जेके आहिनि उन्हनि बाहि में सड़ी विया ऐं उन्हनि जे FIR जेका आहे क़तल जो केस जेके 3 माण्हुनि ते नाले सां दाख़िल आहे, मगर अॼु ताईं पुलिस जो किरदारु इहो आहे त पुलिस सिर्फ़ु जेको आहे अञा इन्वेस्टिगेशनूं पई करे या मुख़्तलिफ़ सहाफ़ियुनि खां बयान पई वठे या मुख़्तलिफ़ उते माण्हुनि खां बयान पई वठे। असीं तव्हांखे ॿुधायूं त उन टाइम ते पुलिस मौजूदु हुई जंहिं टाइम ते मासूम ॿारड़े खे बाहि लॻल हुई। हितां जा माण्हू चूंडियल नुमाइंदनि जे दरनि ते वञनि था, चूंडियल नुमाइंदा असांजा हुननि खे मिलनि ई कान था, तंहिंजे करे मजबूरनि जेके हू पंहिंजा बचा पिया साड़ीनि, मगर अॼु ताईं उहे जेके माण्हू पैसा ॾियनि था, दर बदरनि प्लाट ते जेका कब्ज़ा ऐं लैंड माफ़िया जे जेके माण्हू आहिनि उहे हिते जा तमामु बाअसरनि ऐं उन्हनि खे सरकार जी बि पुठि भराई हासिलु आहे। मगर अॼु ताईं जेको साजिद जमाली हिकिड़ो मासूम ॿारड़ो हो उहो फ़ौत थी वियो, हिते सड़ी सॼी माण्हुनि जे साम्हूं फ़ौत थियो आहे, मगर हुनजो कंहिं बि आवाज़ु न उथारियो आहे। अॼु ताईं हुनजे दरवाज़े ते का बि कॉम्प्रेस तंज़ीम न वई आहे। हिते जेके कॉम्प्रेस पंहिंजनि हक़नि लाइ हिते झाखोड़ कंदा आहिनि या हिते प्रेस क्लबनि ते एहतजाज कंदा आहिनि, उन खां अलावा हितां जा जेके चूंडियल नुमाइंदा ईंदा आहिनि, मगर अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि आहे हुन मासूम जे घरनि ताईं केरु कोन वियो आहे ऐं ॿारड़ो फ़ौत थियो। ऐं ॿियो ॿारड़ो जेको सजाद जमाली उहो ज़िंदगी ऐं मौत जी कशमकश हैदराबाद या कराची इस्पताल में दाख़िल आहे, मगर हिते मिरपुखास ज़िले जो को ओही वाही कोन्हे। मिरपुखास ज़िले जो ही जेको ईअं सम्झ त इंतिज़ामिया जो ज़िलो आहे, चाहे ग़रीबनि जा मसइला हल थियनि चाहे न थियनि, हुननि खे पंहिंजा आराम मिलियल आहिनि। एतिरे ताईं हुननि खे सरकारी गाॾियूं मिलियूं पियूं आहिनि, सरकारी प्रोटोकॉल मिलियल आहिनि, सरकारी तेल मिलियल आहिनि। एतिरनि ताईं जेकॾहिं प्लाटिंग थिए थी उन्हनि खे एकड़नि जा एकड़ जेके उन्हनि खे जेका असांजा चूंडियल नुमाइंदा आहिनि उन्हनि माण्हुनि खे गिफ्ट मिली था वञनि या उन्हनि खे बंगला ठाहे माण्हू था ॾियनि, त उहो छाजे करे उन्हनि ग़रीब मिसकिन माण्हुनि जो कमु कनि। नाज़रीन वठूं था नंढी साई खां पोइ वरी तव्हां सां गॾु हाज़िर थींदासीं। नाज़रीन नंढी साई खां पोइ वरी असीं तव्हां सां गॾु हाज़िर आहियूं। हिन वक़्तु असां सां गॾु वीडियो लिंक ते मौजूदु आहे एबका ज़िले जो सदर जेको आहे मज़हर अब्बासी, उन खां अलावा मिरपुखास म्यूनसिपल कमेटी जो बि हितां जो जेको आहे अॻुवाण उन्हनि जी यूनियन जो अॻुवाण आहे। उन खां अलावा असीं तव्हांखे ॿुधायूं त हीअ जेके यूनियन जा अॻुवाण आहिनि मुख़्तलिफ़ जेको मिरपुखास म्यूनसिपल कमेटी में जेके 2 ग्रुपनि में विरहायल आहे। हिकु ग्रुप कॾहिं एहतजाज कंदो आहे त कॾहिं ॿियो ग्रुप एहतजाज कंदो आहे। उन खां अलावा जेके बि ऑफिसर मुक़ररु थियनि था उहो करप्शन करण में पूरा थींदा आहिनि। ऐं ख़ासि तौर ते असीं तव्हांखे ॿुधायूं त मिरपुखास में म्यूनसिपल कमेटी में जेके बि मुलाज़िम आहिनि उहे अधु खां वधीक जेके अहिड़ा मुलाज़िम आहिनि जेके नंढे ग्रेड वारा वॾे ग्रेड ते वेठल आहिनि। ताज़ो सुप्रीम कोर्ट जे हुकुम मुताबिक़ उन्हनि खे ज़िले इंतिज़ामिया पारां रिलीव करे सुप्रीम कोर्ट में रिपोर्ट मोकिले छॾी, मगर अॼु बि जेको आहे म्यूनसिपल कमेटी जेको चीफ म्यूनसिपल ऑफिसर समेत केतिरा ई मुलाज़िम जेके आहिनि उन्हनि उहिदनि ते बरक़रार आहिनि। छाजे करे त सभिनी जे अखियुनि में जेको आहे हीअ ज़िले इंतिज़ामिया ईअं ई धूड़ विझी रही आहे त हिते जे कंहिं बि माण्हू खे ख़बर कोन्हे। उन हवाले सां हिन सां ॻाल्हि ॿोल था करियूं त छा चवणा। ज़ाहिद असांखे ॿुधाइजो त मिरपुखास में सुप्रीम कोर्ट जे हुकुम ते जेके गैर क़ानूनी तरक़ियूं ऐं उन खां अलावा जेके डिप्टी कमिश्नर पारां जेके ऑर्डर रद्द कया हुआ जेके सेम पोस्टनि ते वञनि ऐं नंढे ग्रेड वारा वॾे ग्रेड ते वेठल आहिनि, उन्हनि जो छा मसइलो थियो, उन्हनि जे असल सूरत हाल छा आहे? साईं सभ खां पहिरीं त तव्हांजो शुक्रिया अदा थो कयां। असल में जून 13 में जेको आहे सुप्रीम कोर्ट आउट ऑफ टर्न प्रमोशन जे हवाले सां हिकिड़ी जजमेंट ॾिनी, जंहिंजो हीअ सेक्रेटरी लोकल गवर्नमेंट साहिबु हवालो लिखी मोकिलियो आहे एडमिनिस्ट्रेटरनि खे, त फ़ौरन हिन ते अमल करायो। जंहिंजे बुनियाद ते तक़रीबन 2 महीननि खां पोइ हिकिड़ो ऑर्डर निकितो 368/2013 में, जंहिंमें हीअ नाला शो कया विया हुआ त हिननि माण्हुनि खे जेको आहे हटाए वञे। उहे नाला 14 आहिनि। उन जे बावजूदि बि काफ़ी असां एहतजाज कंदा रहियासीं। हींअर मौजूदा एडमिनिस्ट्रेटर जनाब मैदरी शाह साहब जेको आहे सो ऑर्डर कया आहिनि, जंहिंमें ADC 1 जोया साहब आहिनि, चीफ म्यूनसिपल ऑफिसर बलजा। हीअ जेकॾहिं तव्हां ॾेखारे सघो था त हीअ उनजो ऑर्डर नंबर आहे ऐं हीअ 14 नाला हिन में जेको आहे सो शो कया विया आहिनि। हीअ ऑफिसरनि जी साइन आहे। हुन में जेको आहे सो इहो आहे पहिरियों नंबर असां वटि आउट ऑफ टर्न प्रमोशन में उहे माण्हू आहिनि जेके 5 ग्रेड खां 18 ग्रेड ताईं पहुची चुका आहिनि। वॾे अफ़सोस जी ॻाल्हि आहे त पैसे जी चमक ते सियासी सिफ़ारिशुनि ते जेको आहे सो गैर क़ानूनी तरक़ी वठियूं आहिनि, जंहिंमें टॉप ते आहे मिस्टर माजिद रज़ा आक्ट्रा क्लार्क हो साईं,
जेको हींअर 18 स्केल में आहे, डायरेक्टर सफ़ारी पार्क कराची में पोस्टिंग आहे हुनजी। उन खां पोइ मिस्टर महमूद खान आक्ट्रा क्लर्क आहे, जेको हिन वक़्तु असिस्टेंट रेज़ोल्यूशन ऑफिसर BPSC 11 लॻो पियो आहे। उन खां पोइ सैयद आबिद अली सन ऑफ मुज़फ़र अली आक्ट्रा क्लर्क हुयो, जेको हींअर कंप्यूटर ऑपरेटर BPSC 11 में वेठो हो। राणा राशिद जेको आहे सैनिटरी इंस्पेक्टर आहे, हू हींअर असिस्टेंट 14 ग्रेड में हुयो। मिस्टर मेराज़ीन जेको जूनियर क्लर्क पर हींअर ऑफिस सुपरिटेंडेंट साईं 16 स्केल में वेठो हो। उन खां पोइ मोहम्मद रमज़ान चौधरी जेको 5 ग्रेड जो हुअण जे बावजूदि कंप्यूटर ऑपरेटर 11 ग्रेड में। ही रुगो कागज़ असां जेके सीनियर मुलाज़िमनि जेके मुस्तहक़ आहे, जंहिंजा प्रोमोशन ड्यू हुआ, उन्हनि जा हक़ मारे ऐं कानून सुप्रीम कोर्ट ऐं सेक्रेटरी लोकल गवर्नमेंट खे रुगो कागज़नि में ॾेखारियो त असां अमल कयो आहे, जॾहिं त अमल अञा ताईं कोन थियो आहे। पर तव्हां असांखे ॿुधायो कहिड़ा मुलाज़िमनि जेके नंढे ग्रेड ते वॾियुनि पोस्टुनि में वेठा आहिनि, छा उहे सरकारी गाॾियूं या ॿियूं मराहतूं इस्तेमालु करे रहिया आहिनि? ऐं तव्हांजो जेको चीफ म्यूनिसिपल ऑफिसर बि हींअर जेको लॻो पियो आहे, उहो बि त हिकु नंढे ग्रेड जो आहे, जॾहिं त 17 ग्रेड जो मीरवा टाउन कमेटी मीरवा जो आगा आबिद बि वेठो आहे, मगर उनखे पोस्टिंग न ॾियण जे करे उहो साॻियो माण्हू मौजूदु आहे। साईं इहा बदकिस्मती चइबी जो म्यूनिसिपल कमेटी मीरपुर ख़ासि जेको आहे सो हेडक्वार्टर आहे। हिते असां वटि न त लोकल गवर्नमेंट जा ऑफिसर आहिनि ऐं उन खां अलावा टैक्सेशन ऑफिसर जी अहम पोस्ट आहे, उहा ख़ाली पई आहे। तव्हां ॾिसंदो शहर जी गंदगी, पाणी, सेवरेज जो निज़ाम, पीअण जो पाणी, 100 मसइला आहिनि, पर इतफ़ाक़ तव्हां हिनखे चवंदो या बदकिस्मती मीरपुर ख़ासि जे शहरनि जी चवंदो त 3 सालनि खां चीफ म्यूनिसिपल ऑफिसर मुक़ररु कोन्हे। जहिड़े नमूने तव्हां दिलावर मंगरे जो नालो वरितो, हू टाउन ऑफिसर मीरवा मुक़ररु थियल हो, पर हींअर कुझु ॾींहं पहिरीं आगा आबिद साहब जो उते जेको आहे सो ऑर्डर थी आयो आहे ऐं दिलावर मंगरे लाइ इहे अहकामात आहिनि त हू जेको आहे हेडक्वार्टर कराची रिपोर्ट करे, सेक्रेटरी लोकल गवर्नमेंट लोकल बोर्ड कराची जा। पर उनजे बावजूदि कंहिंजे चवण ते अञा ताईं जेको आहे सो हुनजी ओरिजिनल पोस्ट त ख़तमु थी वई, हू रिलीव थी वियो कराची, पर बदकिस्मती सां म्यूनिसिपल कमेटी मीरपुर ख़ासि ते अञा हू चीफ म्यूनिसिपल CMO जेको आहे सो मुक़ररु आहे, चीफ ऑफिसर। हाणे कंहिंजे चवण ते वेठो आहे, बग़ैर ऑर्डर जे वेठो आहे। असीं सम्झंदा OPS आहे, जॾहिं सुप्रीम कोर्ट जा वाज़े अहकाम त पोइ हू अञा ताईं कीअं वेठा आहिनि मूंखे ख़बर कोन्हे। वधीक एडमिनिस्ट्रेटर साहब बहितर जवाब ॾेई सघनि था। तव्हां एबका ज़िले जा सदर आहियो, उन खां अलावा म्यूनिसिपल कमेटी मीरपुर ख़ासि जा जेके मुलाज़िम आहियो, यूनियन अॻुवान बि आहियो, मगर मीरपुर ख़ासि म्यूनिसिपल कमेटी में खोड़ सारा जेके मथे क्वार्टर जेके आहिनि, सरकारी क्वार्टर ठहियल आहिनि, जेके बंगले टाइप ठहियल आहिनि ऐं उहे प्राइवेट माण्हुनि खे ॾिना विया आहिनि। उन में ख़ासि तौर ते तव्हांजी तंज़ीमुनि ऐं तव्हां पाण उन जा ज़िमेदार रहिया आहियो ऐं उन में ख़ासि तौर ते प्राइवेट माण्हू विहारे तव्हां सभई मंथली उन्हनि खां वठो था, उन हवाले सां तव्हांजो छा चवणु? साईं सभ खां पहिरीं त मां गुज़ारिश कंदो हलां त असां इन मैटर में इनवॉल्व न आहियूं, पर तव्हांखे यादि ॾियारींदो हलां त इन फ्लैट जे लाइ मूं पाण दरख़्वास्त अॼु खां 2 साल पहिरियों ॾिनी त मां बचड़ेवाल माण्हू आहियां, मां जेको आहे सो शहर जा किराया अफोर्ड नथो करे सघां, इन करे मां पंहिंजे अथॉरिटी खे एप्लीकेशन ॾिनी त महिरबानी करे मूंखे जेको आहे सो फ्लैट अलॉट कयो वञे। पर अफ़सोस त मूंखे फ्लैट अपॉइंट त थी कोन मिलियो, अलॉटमेंट कोन थी मिलियो। साईं उन में सियासी माण्हू आहिनि, जंहिंमें फंक्शन लीग जो ज़िले सदर जावेद पापा आहे ऐं जंहिंमें ॿिनि फ्लैटनि ते कब्ज़ो कयो वेठो आहे। उन खां अलावा जेको आहे सो मुतहिदा सां वाॻियल दोस्त जेको आहे सो सलीम कर्नल आहे, हू फ्लैट ते कब्ज़ो कयो वेठो आहे। ऐं उन खां अलावा असांजा उहे मुलाज़िम जेके पंहिंजे नालनि ते अलॉट करे ॿियनि माण्हुनि खे, प्राइवेट माण्हुनि खे ॾिना आहिनि, हुनजो किरायो घटि कटिजे थो, हुननि खां वधीक किरायो वठी पंहिंजा फ्लैट नाले ते कराए ॿियनि ॿाहिरिनि माण्हुनि खे राहनि पिया, जेका नाजाइज़ी आहे। ताज़ो जेको कुझु अरसो पहिरीं जेको एंटी करप्शन पारां बि बल्दिया में जेके करप्शन में छापा आया विया, भला उन्हनि जी रिज़ल्ट छा निकिती? अॼु बि उहे असीं माण्हू ॾिसूं पिया त साॻी करप्शन कनि पिया, साॻिया माण्हू उहे मौजूदु आहिनि, हिक ते बि कार्रवाई कोन थी, छाजे करे? ऐं उन में को सियासी पार्टियूं मुलवस आहिनि या उहे ई माण्हू जेके आहिनि बासरनि जा माण्हू आहिनि? साईं तव्हां सही था चओ। मां त ईअं चवंदुसि त जेके करप्शन रोकेदार आहिनि उहे करप्शन में पाण मुलविस थियनि था। एंटी करप्शन जूं नेब जूं बार टीमूं अचनि थियूं, पर हू कुझु ॾेई वठी तव्हांखे एतिरो ॿुधायां त असांजो को रिकॉर्ड कोन था खणनि। साईं अॼु ताईं जेका साबित थियल आहे, बजट त असांजी हिन वक़्तु फ़िलहाल त सिंध गवर्नमेंट असांखे कोई डेवलपमेंट लाइ नथी ॾिए, पर जेके असांजी सिर्फ़ु पेंशन सैलरी जा फंड्स अचनि था, उन्हनि में त फ़िलहाल
हिन वक़्तु करप्शन कोन थी आहे जॾहिं खां वठी असांजा अख़्तियारात जेको आहे सो एडमिनिस्ट्रेटर खे मिलिया आहिनि उन वक़्तु ताईं जेको आहे सो करप्शन हाणे त कोन्हे, छो त फंड्स कोन्हनि के, मुश्किल सां पघारूं डिफरेंस ऐं पेंशन मिले थी। पर हिन खां कुझु अर्सो पहिरीं ताईं असां वटि जेके इंक्वायरी मुकमल थी आहे एंटी करप्शन जे सर्किल ऑफिसर, 3.5 करोड़ जी रुगो हिकिड़े साल में करप्शन थी आहे। 3.5 करोड़ जी हिकिड़े साल में करप्शन थी आहे, जंहिंमें साबित थियल आहे, मूं वटि पूरी पीसी पई आहे साईं। उन में जेको आहे सो मुख़्तलिफ़ ऑफिसर मुलविस आहिनि ऐं जेको आहे सो उन में अफ़सोस सां उहा ॻाल्हि चवां थो, जेके अञा ताईं आउट ऑफ टर्न गैर क़ानूनी तरक़ियूं वठी अञा ताईं गैर क़ानूनी तरीक़े सां सीटुनि ते वेठा आहिनि, उहे माण्हू मुलविस आहिनि। जंहिंमें मेराजुद्दीन आहे जेको हिन वक़्तु उनजो गैर क़ानूनी तरक़ी जेका हासिलु कई उहा रद्द थियण जे बावजूदि बि अञा ताईं ऑफिस सुपरीडेंट जी सीट ते वेठो आहे, हू उन में मुलविस आहे। 3.5 करोड़ में दिलावर मंगरियो जेको आहे सो गैर क़ानूनी तरीक़े सां OPS ते वेठो आहे, उहो इन में मुलविस आहे। ऐं हिकिड़ो आउटसाइड जो बाबर आहे नाले सां ठेकेदार, साईं टोटल हिननि माण्हुनि ते 3.5 करोड़ जी करप्शन आहे। 3.5 करोड़ में इहा पूरी टीम आहे जेके 10 माण्हुनि ते मुश्तमिल आहे। 3.5 करोड़ में 10 ई माण्हू मुलविस आहिनि जॉइंट तौरु, जंहिंमें दिलावर मंगरियो आहे, मेराज आहे, हिकिड़ो अकाउंटेंट आहे साबिक़, उन खां पोइ जेको आहे सो हिकिड़ो साबिक़ नाज़िम आहे, ऐं उन खां पोइ जेको आहे सो हिकिड़ो बाबर ठेकेदार आहे जेको हींअर ताईं अञा ताईं ब्लैकमेलिंग ऐं बदमाशी जे ज़ोर ते जेको आहे सो वेठो आहे। उनखे सियासी जेको आहे सो सिटी जो जेको ज़िम्मेदार आहे उन जी हिमायत आहे, उन सां जेको आहे सो आहे सियासी पुश्तपनाही हासिल आहे पार्टी जी, जेको इन में मुलविस आहे करप्शन में। मज़र तव्हांजी वॾी महिरबानी। नाज़रीन, ही जेको यूनियन अॻुवाणो हिन जा इहे वीचार ॿुधाऊं था त गुज़िरियल साल जेका आहे करप्शन थी आहे, मगर हिन साल जेका असीं बिल्कुलु करप्शन खां पा कयूं। मगर हिन वक़्तु असीं तव्हांखे मिरपुखास म्यूनिसिपल कमेटी जी इहा पोज़ीशन ॿुधायूं त मिरपुखास म्यूनिसिपल कमेटी में 2 जेके माल जूं पीढ़ियूं लॻंदियूं आहिनि, उन खां हिकु बस टर्मिनल आहे, उन जी वसूली थींदी आहे। उन खां अलावा डेली जेका ठिया जेके ॾिनल आहिनि मार्केटनि ते, उन खां अलावा 700 खां वधीक दुकान आहिनि, उन्हनि जी आमदनी थींदी आहे। मगर शहर जेको अॼु ताईं खंडरात बणियल पियो आहे। ऐं उन खां गॾु असीं तव्हांखे ॿुधायूं मिरपुखास शहर जेका इंक्रोचमेंट जेका थिए पई या इंक्रोचमेंट जेका वधी वई आहे, इंतिज़ामिया त बार बार कोशिशि करे पई त असीं हटायूं। उन्हनि जा मेन ज़िम्मेदार जेको आहे मिरपुखास जेका म्यूनिसिपल कमेटी आहे, छाजे करे हुन जा जेके मुलाज़िम पाण वञनि था ऐं उन्हनि खां इंक्रोचमेंट कराइनि था, उन्हनि खां मंथलियूं वठनि था, मगर हिते जी ज़िले जी इंतिज़ामिया ख़ामोश बणियल आहे। हिते जो केरु बि हिननि खे चूंडियल नुमाइंदो कोन पियो चवे। साॻी तरह असीं तव्हांखे ॿुधायूं तालका हुसैन बख़्श मरी आहे ऐं उन जी बि साॻी पोज़ीशन आहे। हुसैन बख़्श मरी में बि जेको आहे उन में करोड़ रुपयनि जा फंड आहिनि, मगर उते जेके नंढा शहरनि खाण अचे थो या पाटोयूं अचे थो या इहे जेके नंढड़ा शहर आहिनि उते बि सफ़ाई कंदड़ अमलो बि वञे ई कोन थो। उहे घर वेठे पघार खणनि था, उहे जेके पैसा मिलनि था उहे बि करप्शन जे वार चढ़ियल आहिनि। एतिरे ताईं जेके मशीनूं हुयूं तालके हुसैन बख़्श मरी जे अंदरि, उतां जे माण्हुनि एहतजाज कयो, उहे मशीनूं खाई खपाए छॾियूं आहिनि ऐं गाॾियूं जेके आहिनि उहे ऑफिसरनि जे घरनि में बीठियूं आहिनि। सिंधड़ी तालुको आहे, इन में बि ताज़ो जेको नेब पारां जे नोटिस बि ॾिना विया आहिनि ऐं इन में करोड़े रुपयनि जी करप्शन थी आहे। ऐं जेके ठेका हिननि करे छॾिया हुआ, जिते जॻहियूं कोन ठहियूं हुयूं, को बुनियादी कोन्हे, उन्हनि खे बि उन्हनि पेमेंटूं करे छॾियूं। मगर इहा सॼी सूरत हाल असांजे हितां जे जेके नुमाइंदनि जे, हितां जे जेके ज़िले इंतिज़ामिया जे साम्हूं आहे। मगर अॼु ताईं उहे ऑफिसर मुक़ररु थियनि था जेके रुश्वत ॾियनि था या जेके रुश्वत मथे ऑफिसरनि खे रुश्वत ॾेई मिनिस्टरनि जा जेके ख़ासि माण्हू हूंदा आहिनि उहे अचनि था। मगर मिरपुखास शहर तोड़े ज़िलो सॼो खंडरात जे वर चढ़ियल आहे। मिरपुखास शहर सॼो इंक्रोचमेंट जे वर चढ़ियल आहे। हिते जे माण्हुनि जो केरु धणी धोड़ी कोन्हे। माण्हू मासूम जेके नंढड़ा नंढड़ा हुनजा बचा सड़नि था या मासूम ॿार जेके मर्द औरतूं ऐं जेके ज़ुल्मनि खां प्रेस क्लबनि ते अची या इस्पतालनि में वञी जेके उते पंहिंजो इलाज बि कोन थो थियनि, हिते एहतजाज कनि था। मगर हिते जे शहर जो को धणी धोड़ी कोन्हे। हुकूमत खे घुर्जे त फौरी तौर ते नोटिस वठी इन्हनि जेके कोताही कंदड़नि जे ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई कई वञे त जीअं मिरपुखास ज़िले वासी जेके सुख जो साह खणी सघनि, हिते जे माण्हुनि जा जेके मसइला हल थी सघनि। नाज़रीन, ईंदड़ प्रोग्राम ताईं पंहिंजे मेज़बान नज़ीर पंवर खे इजाज़त ॾींदा। वरी ॿिए प्रोग्राम में ईंदड़ हफ़्ते में वरी ॿिए कंहिं मौज़ू सां पाण गॾु हूंदासीं।